नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूद आहियूं कोटड़ी बैराज खां हेठि सिंधू दरिया जो जेको आहे सो ही मंज़र अव्हांखे ॾेखारियूं था त सिंधू दरिया में कोटड़ी बैराज खां हेठि पाणी त घटि हूंदो आहे। हिन वक़्तु बि कुझु पाणी आहे, पर हिते वॾियूं क्रेन मशीनूं जेके आहिनि सो अव्हांखे ॾेखारियूं था त हीअ क्रेन मशीन तव्हां ॾिसी सघो था। सिंधू दरिया जे पेट मां जेको आहे सो हीअ वारी खई पई वञे ऐं दरिया जी वारी जेको आहे सो आहे खणी ट्रालनि वसीले जेको आहे सो विकिरो कई पई वञे। इंतिज़ामिया जेको आहे सो हिननि खे कीअं इजाज़त ॾिनी आहे त दरिया जे पेट मां जेको आहे सो ही वारी पिया खणनि कोटड़ी बैराज खां हेठि। ऐं तव्हां ॾिसो त जॾहिं वारी खॼे थी दरिया जे हिन किनारे तां त ज़ाहिर आहे उते खॾा था थियनि। खॾनि थियण सां जॾहिं दरिया में पाणी चढ़ंदो त ज़ाहिर आहे उन जा नुक़सान बि थींदा ऐं दरिया जेको आहे सो उहो ज़ेरे ज़मीन जेको आहे सो उनखे खाईंदो। ई हैदराबाद जे भरिसां जेको आहे सो उनजे बंद जे भरिसां हेठि जेको आहे सो तव्हांखे ॾेखारियूं पिया मंज़र। अव्हां जेको आहे सो ॾिसो था त जेको आहे हीउ लबे मेहराण जेको पार्क जे बिल्कुलु हेठि ई पासे ते आहे ऐं हीअ वारी निकिरंदी वञे त ज़ाहिर आहे पार्क बि जेको आहे सो उनजे दीवारनि खे नुक़सानु थी सघे थो। तव्हांखे साथी जेको आहे सो मुंहिंजो रिपोर्टर मुख़्तियार वको ॾेखारे रहियो आहे। तव्हां ॾिसी सघो था त जेको आहे सो हीअ लबे मेहराण जेको दरिया जे किनारे ते पार्क आहे उन पार्क जी जेको आहे सो हीअ दीवार ठहंदी, पर दरिया मां जॾहिं हीअ वारी खॼे थी ऐं वारीअ जे खणण सां ज़ाहिर आहे त पोइ सॼो इन दीवार खे बि नुक़सानु थींदो। ऐं हीअ डिप्टी कमिश्नर हैदराबाद आपाशी खातो चीफ इंजीनियर कोटड़ी बैराज उन्हनि खे हिन मामले जो सख़्तीअ सां नोटिस वठणु खपे त आया हीअ वारी जेका आहे हिते जेका खई पई वञे उहा कंहिंजे इजाज़त सां खई पई। तव्हांखे दोस्त ॾेखारींदो त हीअ क्रेन जो मंज़र ॾिसो, हीअ क्रेन बीठल आहे। हिन क्रेन ज़रिए जेको आहे सो ट्रालियूं जेके आहिनि सो भरियूं थियूं वञनि, वारी खई थी वञे ऐं वारी जेको आहे सो हितां हीअ रोज़ जे बुनियाद ते जेको आहे सो हिते आहे। इहो वारी केरु खणे पियो, केॾांहुं वारी वञे थी, हिननि माण्हुनि खे कंहिं इजाज़त ॾिनी आहे? ज़ाहिर आहे सिंधू दरिया जेको आहे सो तारीख़ी विरसो बि आहे ऐं उन तारीख़ी विरसे सां एॾी हथ चुरांद छो पई कई वञे। इन ते साञा वंद सियासी समाजी अदबी उन्हनि हल्कनि खे बि इन मामले जो नोटिस वठणु खपे। उन्हनि खे बि जेको आहे सो इहो ॾिसणु खपे त जेको आहे सो दरिया जे पेट मां ही वारी खणी दरिया खे खोटे, दरिया खे जेको आहे सो बंदनि खे उन्हनि खे तबाह कयो पियो वञे। बिल्कुलु दोस्त तव्हांखे ॾेखारींदो त मंज़र में तव्हां ॾिसो त केॾा खॾा थी विया आहिनि। इहा वारी जेको आहे सो किरन वसीले खई पई वञे ऐं खॾा पैदा थी विया आहिनि सिंधू दरिया में। ज़ाहिर आहे खॾा दरिया में जेको आहे सो न थियणु खपनि, खॾनि थियण सां नुक़सान थींदा आहिनि ऐं इन ते जेको आहे सो आपाशी खाते खे नोटिस वठणु खपे। निगरान जेका सिंध हुकूमत आहे उनखे नोटिस वठणु खपे। लाॻापियल जेके इदारा आहिनि उन्हनि खे बि नोटिस वठणु खपे त हीअ कंहिंजी इजाज़त सां खणी रहिया आहिनि। साथी रिपोर्टर मुख़्तियार वके सां गॾु ग़ुलाम हुसैन ख़ासकेली, इबरत न्यूज़, लबे मेहराण, सिंधू दरिया, कोटड़ी बैराज, हैदराबाद।